अॼु जे पूज्य बहिराणा पूजन में या पहिरीं जे बहिराणा पूजन में छा अंतर आहे? पहिरीं पूज्य बहिराणा साहिब घर ईंदा हुआ, हिन लाइ नच टुप थींदी हुई। हाँ, नच टुप करणी आहे, हिन लाइ पूज्य बहिराणा साहिब घर घुराईंदा आहिनि। मां कई जॻह ॾिसंदो आहियां पूज्य बहिराणा साहिब जी शुरूआत नच टुप ते थिए थी, समाप्ति भी नच टुप ते ई ख़त्म थी वञे। ना कोई ज्ञान, ना कोई जानकारी संगत खे ॾी थी वञे। ॿार अचनि पिया, लेडीजियूं अचनि पियूं, नच टुप करनि पियूं, कुंडली में अखो विझनि पियूं, भंडारो ग्रहण करनि पियूं, हलो घर। पर हुननि खे ही न पतो आहे असां कुंडली में अखो छो पिया विझूं। पाण खे संगत खे भॻवान झूलेलाल सां जोड़णो आहे, ना कि मौज मस्ती सां। किथे किथे त मां ॾिसंदो आहियां झूलेलाल साईं जी मूर्ति रखी, जोत साहिब जगाई, नच टुप कई, थी वियो बहिराणो। अरे इन सां तव्हां पंहिंजे पाण खे संतुष्ट पिया करो कि असां बहिराणो साहिब पूजन कयो, पर भॻवान झूलेलाल साईं खे संतुष्ट न पिया करो। परम पूज्य साईं आसनलाल साहिब हुआ, साईं ओमलाल साहिब हुआ, भॻवान झूलेलाल जा परम भक्त साईं गुरमुख दास जी हुआ, संगत खे जानकारी ॾींदा हुआ। संगत घर वञी बि अखो पाए भॻवान झूलेलाल खे पूॼींदी हुई। पाण ॿिए पंथनि खे दोष ॾींदा आहियूं, पर हुननि जी प्रणाली आहे ज्ञान प्रवचन जी। पर पंहिंजे में कुछ माण्हू त अहिड़ा आहिनि जो पूज्य बहिराणा साहिब के नच टुप था चालू था करनि, नच टुप ते ई समाप्ति था करे सघनि। अरे 20 मिंट माइक खड़ी सम्झाए त सही संगत खे, पाण ही पूजन करूं छो पिया, भॻवान झूलेलाल केरु आहिनि, या त हुननि खे पूरी जानकारी कान्हे। माण्हू शादी ब्याह में पूज्य बहिराणा साहिब में जोत ॿारे पंहिंजे दोस्तनि सां गॾु मथे खाइण पीअण जी पार्टियूं पिया करनि। हुननि लाइ बहिराणे जो मतिलबु सिर्फ़ मौज मस्ती आहे। अरे पूज्य बहिराणे जो मतिलबु हिकु हवन पूजा आहे। पूज्य जोत हिकु अग्नि जो रूप आहे ऐं अखा पूजन हिकु आहुति जो रूप आहे। पूरे विधि विधान सां गॾु पवित्रता सां गॾु थियणो खपे।